एहतजाजी मुजाहिरो रैली की सूरत में नवाज साहब प्रेस क्लब पहुंचा वीचार मालूम शकिल में असां तमामु थोराइता आहियूं तव्हां साथ दोस्तनि जा जेके असांजे सच जो शक जो आवाज़ बुलंद करे इलाही ॿुधायो था असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं तव्हांजा तव्हांजो यादि 1.5 साल खां वठी करे जॾहिं तव्हांजी डॉक्टर भाई साहब क़ाइदत आयो आहे असां नंढे मुलाज़िमनि सां बाटेली जॾहिं त असांजा डिपार्टमेंट हुकूमत नथो करे थो झारखंड जी 1.5 महीने खां वठी पघार बंदि थी आहे असांजो बी यूनिवर्सिटी जे अंदरि जीअं प्लाट ॾिना विया सरकारी असांखे सरकारी प्लाट बार बार असां दिक़त कई आहे असांजा रेगुलेशन असांजा डिफरेंस आहे असांजे जेके पुराणा प्रोफेसर्स आहिनि उन्हनि जा डिफरेंस 1.5 साल खां वठी उहे हिन ॾे पियो असांजी 2 महीना थी विया आहिनि पिया पर उन्हनि जा जेके टेस्ट जा पैसा हुआ जेके यूज़ नथा सघंदा जॾहिं खां असांजी पोयूं यूनिवर्सिटी जेके बहिराणी हुए खां जेको असां थिया आहिनि पर उन्हनि जा पैसा पैसा न आहिनि बजट न आहे पघार जेको बजट न आहे पंहिंजे ॿाहिरनि खे प्रोमोशन थी थो पियो हिकिड़ो नाजाइज़ तरीक़े सां हिते कारोबार हलाई थो पियो पंहिंजे नाजाइज़ जिते 25% ख़र्च थिए थो पियो पर हिते असां नंढनि मुलाज़िमनि असां वटि एविडेंस लाइ असां वटि पैसा न आहिनि पर अॼु इंटरव्यू लॻा पिया ॾाढी ख़र्च कंदा पिया 8 मुलाज़िमनि जी जाइ ते 100 मुलाज़िमनि जो खाधो थिया थो उन्हनि ते हिकिड़ो नाजाइज़ ख़र्च थिए थो पियो बाबा तो वटि पैसो न आहे त पोइ असांजी सचोट आहे ॿाहिरियां मुलाज़िम भर्ती थो करे पोइ उहे बि त भर्ती न करनि जॾहिं 600 मुलाज़िमनि जे लाइ तो वटि पैसो न आहे त पोइ तूं 60-65 मुलाज़िम जेके ॿाहिरियां थो उहे थो उन्हनि जे लाइ तो वटि पैसो ॿुधारा असीं बस वारनि खे अपील था करियूं वज़ीर आसिम खां अपील था करियूं वाइस चांसलर मथां सख़्त खां सख़्त कदम खणी असां साफ़ कयो वञे जे न ॿी सूरत में असीं ज़रदारी हाउस जो घेराव कंदासीं असीं मजबूर थी कराची मार्च करे असीं ज़रदारी हाउस खां पोइ असीं वज़ीर अला हाउस जो ज़रूरु घेराव कंदासीं असीं पंहिंजे हक़नि जे लाइ विढ़ंदासीं निकिरंदासीं असांजे नंढनि पौरतनि खे बि वाइस चांसलर हींअर धमकियूं ॾेई जजारे धमकाए रहियो आहे जेके मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जेके चेयरमैन्स वेठा आहिनि या उहे ऐं एसओ जेको आहे हिते पंहिंजो सर्वर फटी उहे असांजे चौकीदारनि खे पटे वारनि खे धमकियूं ॾियण थो मोकिले त तव्हांखे नौकरियुनि मां कढियो वेंदो बसर कयो वेंदो तव्हां ग्रेप्तार कयो वेंदो जे न त पंहिंजी छुटियूं कजो पर असांजो एहतजाज असां कमु आहे रोज़ निकिरंदासीं असांखे ईसाइण छॾे ॾियो असांखे धमकाइण छॾे ॾियो हीअ असांजी अॼु ॻाल्हि रिकॉर्ड ते रखी आहे असांजे कहिड़े मुलाज़िम खे ज़िम्मेवार ॾाढो